जेको बि प्रोग्राम रखियलु आहे सीरतुन नबी हवाले सां अॼु ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि। इन हवाले सां ही प्रोग्राम रखियो आहे हिन स्कूल पक्का उलरा एलिमेंट्री बॉयज़ स्कूल पक्का उलरा में। इरशाद मुबारक आहे त तव्हां मां कोई बि मोमिन तेसीं ताईं पको मुस्लमान नथो थी सघे जेसीं ताईं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजी औलाद खां पंहिंजी जान खां हर शइ खां वधीक प्यारा नथा थी सघनि। बेशक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे पंहिंजी पूरी ज़िंदगी में हर शइ खां वधीक अज़ीज़ आहिनि ऐं हर शइ खां वधीक प्यारा आहिनि। अॼु जेको इहो असां प्रोग्राम कयोसीं इहो सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिसाब सां हुयो। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां अदावत हुई, कॾहिं जे लाइ नफ़रत हुई।